सिंझोरो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल नौजवान जे वारिसनि धरणो हयो आहे। मक़तूल वकील सोलंकी जे वारिसनि औरतुनि समेत शहदादपुर सांगड़ रोड ते टायर साड़े धरणो हयो, जंहिंजे करे ट्रैफ़िक मुअतल थी वई। वारिसनि जो चवणु आहे त हथियारबंदनि अदालत वेंदड़ नौजवाननि ते फायरिंग कई। वकील क़तल थी वियो ऐं माशूक सोलंकी ज़ख़्मी थी पियो। सिंझोरो पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण जो यकीन ॾियारण ते 2 कलाकनि बाद धरणो ख़त्म करायो। तफ़सील मालूम कयूं था सिंझोरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अनीस लिगारी खां। अनीस, छा तफ़सील आहिनि? धरणो ख़त्म कयो वियो आहे? जी महताब, सिंझोरे वेझो पुराणे तकरार तां फायरिंग में एक जणे क़तल ऐं 1 जणे ज़ख़्मी थियण वारे इलाइक़े में छिकताण तेज़ थी वई ऐं सिंझोरे वेझो गाज़ी खान कचाई वटि अदालत वेंदड़ सोलंकी बिरादरी जे 2 ॼणनि मथां फायरिंग में नौजवान वकील सोलंकी क़तल थियो हो ऐं माशूम सोलंकी खे टंग में गोली लगी हुई। उन वाक़े ख़िलाफ़ सोलंकी बिरादरी एहतिजाज कयो आहे। सोलंकी बिरादरी जी औरतनि, मर्दनि ऐं ॿारनि घरनि खां ॿाहिरि निकिरी शहदादपुर सांगड़ रोड खे बंदि करे धरणो हुयो, जंहिंसां शहदादपुर ऐं सांगड़ शहर ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक ब्लॉक थी वई। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ सोलंकी बिरादरी जी औरतनि मरियम सोलंकी, नजमा सोलंकी, फौजिया सोलंकी, वकील सोलंकी खे क़तल कंदड़ ऐं माशूक सोलंकी खे ज़ख़्मी कंदड़ रिंद बिरादरी सां तालुक़ रखंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। धरणो 2 कलाकनि ताईं जारी रहियो, जॾहिं त DSP सिंझोरो आसिफ राइन सोलंकी बिरादरी सां ॻाल्हाइण लाइ पहुतो ऐं हमले में मुलविस रिंद बिरादरी जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म कयो वियो। जी महताब। अनीस लिगारी, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।